अॼु जे मेल न खटी थी नी पोइ तूं जीअं मुंहिंजी ख़बर पवंदी खाधो पीतो सभु बंदि कंदो मां ॿुधी न। हा अॼु मेल खटणी थी भली खणी कुझु बि थी पवे। हसनैन अलाए काॾे हलियो वई। अचु बि सही मानी थी ठरे ओॾे पिड़े रड़ियूं कंदो हूंदो। अचु बि सही। अला ये छड़ा कुकड़ थी कबूतर थी पीओ वांगुरु ईंदे बि न ईंदे। अरे अचु बि सही। ओ हसनैन करे छा तो? अचा तो अचा तू भी आज़ार कयो अची हे खणी वञे मानी पीउ जे लाइ। अंगूर आहे मुंहिंजो जानी हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी। पुट मां हे फोटा तो खावां ॿुधी तोखे पिस्ता बादामियूं नेज़ा खाराईंदुमि। हीअ मेल हिन दफ़े मूंखे खटी ॾे यकीन करे त पोइ तोखे मां कंढियूं बि पाराईंदुमि। ठीकु आहे। हा हीअ मेल खटी ॾे पोइ हलंदासीं ॿई ॼणा मासीअ घर घुमण मोला सौ यकीन कर। इहे बस ने न हल भा मानी खणी आ छा थी करे या माणे आयो बा आयो पाण में रोज़ाना थोड़ा असांखे आज़ार में दोती आए वठ पंहिंजी मानी। रख हिते रख रख। हल अलाए छा थी निभागी न पचाए न लूण आ न मिर्च न खाधो पीतो वेहो करे छॾियो अथई सफ़ा सुन। हल तूं जेका खावदा नसीब आहे खाइणी पवंदी छा कजे भागीर न लॻी वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शुक्र थी मुंहिंजा मालिक तुंहिंजा किरोड़ एहसान नसीबनि वारनि खे नसीब करे तो रोज़ा ख़ैर जो। अॼु 14 रोज़ो आहे बाक़ी रहे ना अलाह जो। हाणे वञा ॾिसां जेको आहे खीर ढुक बि शाम लाइ वठी रखां अलाह साईं आसानी कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अल्लाह। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। वाह मुंहिंजा मालिक अलाए कॾहिं अकुल ईंदो तुंहिंजे बाननि खे। चाहे मुला बुख वरायो थी छा? न दा मूंखे बुख न वरायो आहे। ॻाल्हि ॿुध हेॾो सारो आहे ॾंडो ॾोटो लॻो पवां रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे रोज़ा छो नथो रखे? असां वटि अटो जाम आहे। अल्लाह अकबर अटो जाम आहे बसि चओ त पोइ इहा ॻाल्हि आहे त असां वटि अटो जाम आहे। ए अलाह जा बाना अटो हर कंहिं वटि हूंदो आहे। अलाह साईं सभिनी खे अटो ॾिनो आहे। रब साईं सिहत ॾिनी थी हटो कटो बणायो अथई। हे रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे 11 महीननि खां पोइ थो अचे मुंहिंजा बाबा। हिन महिमान महीने जो क़दुरु कर एहसास कर। सामान 100 बरस का पल भर की ख़बर नहीं। अॼु आहे सुभां अलाए हुजे अलाए न हुजे। हे कुकड़ इहे कबूतर इहे तोता इहे मेहूं मुंहिंजा बाबा कमु न ईंदा। जेकॾहिं इंसान खे कमु ईंदो दुनिया में बि ऐं आख़िरत में बि त इहो निमाज़ इहो क़ुरान ऐं रोज़ो नज़ीब थींदो जेको न उहो कमु ईंदो मुंहिंजा बाबा। हे दुनिया में हिते सभु कुझु रहिजी वेंदो। दुनिया फ़ानी थी हिकु ॾींहुं छॾणी आहे। पंहिंजी आख़िरत जी बि तयारी कर मुंहिंजा बाबा। मुंहिंजो कमु हो तोखे ॿुधाइण हाणे इन ते अमल करणु तुंहिंजो कमु आहे मुंहिंजा पुट। वाह मुला वाह अॼु त मुंहिंजी सफ़ा अखियूं खोले छॾी। वाह वाह बसि कई मां बसि कई तौबा कई बाबा। हिन कुकड़नि खां बि तौबा कई। बिल्कुलु मां रोज़ा बि रखंदुमि बाबा बिल्कुलु। अॼु त मुंहिंजी सफ़ा अखियूं खोले छॾियई वाह बसि कई। रोज़ो बि रखो निमाज़ बि पढ़ो पाण बि पढ़ो पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ाए पंहिंजे बचनि खे बि पढ़ाए। आख़िरत में इहो ई कमु ईंदो। इहो कुकड़ कबूतर पुट कमु न ईंदा। ठीकु आहे इंशा अल्लाह ताला उमेद आहे त तव्हांखे बि इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे त बाबा इनखे वधि के वधि शेयर कजो ऐं जेको आहे इन शइ ते अमल कजो। वॾी महिरबानी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शुक्र थी मुंहिंजा मालिक तुंहिंजा किरोड़ एहसान नसीबनि वारनि खे नसीब करे तो रोज़ा ख़ैर जो। अॼु 14 रोज़ो आहे। चाहे मुला बुख वरायो थी छा? न दा मूंखे बुख न वरायो आहे। ॻाल्हि ॿुध हेॾो सारो आहे ॾंडो ॾोटो लॻो पवां